इन अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया रहूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया रहूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। नाज़रीन, अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया रहूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। इन अहम ख़बर का अवां खे आगाह कंदा पिया रहूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। नाज़रीन, अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया रहूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया हलूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अकड़ो। जी ज़फ़र अकड़ो, इन हवाले सां आगाह कजो त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट खां पोइ उन जो ड्राइवर बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस डॉक्टर आकाश अंसारी जे पुट विशाल लतीफ़ खे बदीन मां गिरफ़्तार कयो, जॾहिं त उनजो जेको ड्राइवर हुयो साणसि गॾु हुयो राति जो उन घर में, उन ड्राइवर खे बि हैदराबाद जे भिटाई नगर थाणे जी पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं ॿिन्ही खे गिरफ़्तार करे हिन वक़्तु हैदराबाद पहुचायो वियो आहे। जेको अॼु पोस्टमार्टम जी रिपोर्ट आई आहे डॉक्टर आकाश अंसारी जे हवाले सां, उनमें जेको शक जो फ़ाइदो वठंदे उनखे जांच में शामिल कयो वियो आहे। पुट ऐं ड्राइवर खे विशाल लतीफ़ जेको डॉक्टर आकाश जो पुटु आहे, पर उहो वेगो पुटु हुयो ऐं उनखे जेको आहे सो पालियो हुयो, असुल में उनजो सॻो पुटु न हुयो। ॿियो जेको ड्राइवर आहे, ड्राइवर बि इलाही अरसे खां वठी डॉक्टर आकाश सां गॾु हलंदो हुयो ऐं उनखे बि हिन जांच जो हिसो बणायो वियो आहे। हिन वक़्तु ड्राइवर ऐं उन विशाल खे हैदराबाद जे भिटाई नगर पुलिस गिरफ़्तार करे जेको आहे सो हिरासत में रखी छॾियो आहे। उनखां आॾी पुछा शुरू कई वई आहे हिन केस जे बारे में। जी वॾी महिरबानी ज़फ़र अकड़ो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया हलूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर बि गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। नाज़रीन, अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया हलूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश अंसारी जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर बि गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। इन अहम ख़बर का अवां खे आगाह न पिया हलूं त मज़ामती शाइर डॉक्टर आकाश जे पुट विशाल लतीफ़ खां पोइ संदसि ड्राइवर बि गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस ड्राइवर आशिक़ सियाल खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शकूर मेमन। जी शकूर, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुल, डॉक्टर आकाश वारे मुबैना क़त्ल जी जांच में जिते उनजे हंजवरतल पुट विशाल लतीफ़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पुलिस हिरासत में वरितो आहे। उनखां पोइ आकाश अंसारी जे ड्राइवर आकाश शाल खे बि जेको आहे पुलिस पंहिंजी हिरासत में वठण बाद जेको आहे सो पाण वटि गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जे तस्दीक मूजिबि डॉक्टर आकाश अंसारी जे ड्राइवर खे पिणु संदसि पुट विशाल लतीफ़ की गिरफ़्तारी का गिरफ़्तार करे जांच में शामिल किया।
अहिड़ी तस्दीक पुलिस कई आहे त डॉक्टर आकाश अंसारी जे पुट विशाल लतीफ़ जी गिरफ़्तारी सां गॾु संदसि ड्राइवर खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। वॾी महिरबानी, शकूर मेमन तफ़सील ॾियण लाइ।